अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हांखे भलीकार। आऊं आहियां सज्जाद हुसैन, इल्म हयातात जो उस्ताद। पाण पंहिंजे सिलसिलेवार हिन वीडियोज़ में लेक्चर्स में पोयां लेवल्स ऑफ ऑर्गेनाइजेशन पढ़ी आया आहियूं। उन खे जारी रखंदे पाण वटि ॿियूं बि कुझु लेवल्स ऑफ ऑर्गेनाइजेशन्स आहिनि, जंहिंमें अॼु पाण वटि यूनिसेलुलर लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन, कॉलोनियल लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन ऐं मल्टी सेलुलर लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन। यूनिसेलुलर लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन में पाण वटि हिकु घरड़े वारी तंज़ीम आहे। कॉलोनियल लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन में गॾियल घरड़नि जी तंज़ीम आहे। ईअं ई मल्टी सेलुलर लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन में घरड़नि जी तंज़ीम आहे। सभ खां पहिरीं पाण यूनिसेलुलर लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन खणूं। ॾिसो, यूनिसेलुलर लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन खे पढ़ण जो मक़सदु इहो आहे त कुझु हिन धरती ते जानदार आहिनि हिकु घरड़े वारा, लेकिन असां घण घरड़नि वांगुरु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारिनि था। यूनिसेलुलर लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन में पाण चवंदासीं त वन सेल्ड ऑर्गेनिज़म लिव्स इट्स लाइफ। हिकु घरड़े वारो जानदार पंहिंजी मुकमल ज़िंदगी गुज़ारे थो। ज़िंदगी गुज़ारण लाइ कुझु शयूं दरकार आहिनि। बायोलॉजिकली लाइफ या ज़िंदगी खे पाण चऊं था त कंहिं बि जानदार में, चाहे उहो हिकु घरड़े वारो हुजे या घण घरड़े वारो हुजे, उन में छा थिए, कुझु अमल थियनि। मिसाल, चुरपुर थिए, रिप्रोडक्शन थिए, सेंसिटिविटी हुजेसि, लोकोमोशन पाण चई था सघूं उहा बि हुजेसि, इनटेक ऑफ फूड करे, ग्रोथ करे, वाध वीज करे, खाधे जी उनखे ज़रूरत पए, जगह मटाए, सेंसिटिविटी हिसासियत हुजेसि, रिप्रोडक्शन नस्ली अफ़ज़ाइश, नस्ली वाध करे, मूवमेंट चुरपुर करे। ॾिसो, इहे उहे शयूं आहिनि जेके हिकिड़े जानदार खे ज़िंदा शइ ठाहिनि थियूं पियूं। अगरि कंहिं बि जानदार में इहे शयूं ज़ाहिर थियनि थियूं त चवंदासीं त उन में ज़िंदगी बाक़ी आहे। उन खां अलावा भले को जानदार हुजे लेकिन गैर जानदार थो थी वञे त उन्हनि में इहे अमल मश्कूं कोन थींदियूं। हाणे वन सेल्ड ऑर्गेनिज़म में, यूनिसेलुलर लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन में जेको हिकिड़ो सेल आहे उहो पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो, सभई इहे अमल कंदो। मिसाल उन्हनि में जीअं पाण वटि एमोबाब आहे। ईअं नाहे त सिर्फ़ु वॾा असां ई जानदार आहियूं जेके पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं था, न। कुझु जानदार यूनिसेलुलर लेवल में माइक्रोस्कोप, खूर्दबीनी जे बुनियाद ते ॾिसी सघजनि था। उन्हनि जा मिसाल एमोबा, पैरामेशियम,
यूग्लिनावा, ये उहे जानदार आहिनि जेके आहिनि त हिकिड़े सेल ते मुश्तमिल, लेकिन उहे सभई कमकार कनि था जेके असां घरड़े वारा कयूं था पिया। जीअं असां वधूं विझूं था, खाधे जी ज़रूरत पए थी, पंहिंजो नसुल वधायूं था, हिसासियत आहे, चुरपुर कयूं था, ईअं ई सभई शयूं इन यूनिसेलुलर लेवल ऑफ ऑर्गेनाइज़ेशन में थियनि थियूं पियूं। उन खां पोइ पाण वटि ॿिए नंबर ते आहे कॉलोनियल लेवल ऑफ ऑर्गेनाइज़ेशन, यानी गॾियल घरड़े जी तंज़ीम या गॾियल घरड़नि जी तंज़ीम। हिन में यूनिसेलुलर ऑर्गेनिज्म live together, forming colony. कॉलोनियल लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन में घणा सारा हिकु घरड़े वारा जानदार पाण में मिली करे हिकिड़ी कॉलोनी बैठक ठाहिनि था पिया। पर सवाल इहो पैदा थियो थो त छा मल्टी सेलुलर लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन ऐं कॉलोनियल लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन हिकु जहिड़ी आहे? न, छाकाणि त हिन में हर ऑर्गेनिज्म यूनिसेलुलर ईच lives its own life, हर को पंहिंजी ज़िंदगी थो गुज़ारे, सभु कंहिंखे पंहिंजी ज़िंदगी आहे। ॿी ॻाल्हि त नो डिवीज़न ऑफ लेबर, कमकार जी विरासत नाहे, हर को पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो, कमनि जी विरासत इन्हनि में कान्हे का, कॉलोनी ठाहींदा ऐं पाण चवंदासीं इंडिपेंडेंट आहिनि। गैर भाड़ींदड़ आहिनि। ईअं नाहे त कॉलोनी में हिकिड़ा सेल जेको आहे सो कुझु न कनि ऐं ॿियनि सेलनि ते भाड़िनि, न, कॉलोनी में गॾिजी सॼी इहे सेल त रहनि था, ऑर्गेनिज़म रहनि था, लेकिन सभु कंहिंखे पंहिंजी ज़िंदगी आहे, सभु को पंहिंजो कमकार करे पियो, डिवीज़न ऑफ लेबर नाहे, पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी ज़िंदगी खे पाण पिया सर अंजाम ॾियनि। मिसाल जे तौर ते असां वटि कहिड़ो अहिड़ो मिसाल आहे जंहिंमें पाण सम्झी सघूं त आया वाक़ई कॉलोनी हिन जहान में धरती ते एग्ज़िस्ट करे थी, त पाण वटि साई अलजी जो हिकिड़ो मिसाल आहे, वॉल्वैक्स साई अलजी, साई अलजी में पाण वटि ॾिसंदासीं त सेल जेको आहे सो उन्हनि जा गॾिजी सॼी तक़रीबन 50,000 सेल गॾिजी सॼी हिकिड़ी कॉलोनी ठाहिनि था। पाण कंहिं हिकिड़े सेल खे खणूं, हिकिड़ो सेल असांखे मिलंदो, उमूमन इहो ॾिठो वियो आहे इन्हनि जे सेलनि में फ्लैजिला हूंदा आहिनि ॿ, न्यूक्लियस, क्लोरोफिल, न्यूक्लियस, फ्लैजिला। त ॾिसो इहे सभई अलॻि अलॻि हिकु घरड़े वारा जानदार आहिनि, लेकिन पाण में मिली करे हिकिड़ी कॉलोनी बैठक था ठाहिनि, जंहिंमें सभु को पंहिंजी ज़िंदगी पाण पियो थो गुज़ारे। इन खां पोइ अॻिते पाण वटि मल्टी सेलुलर लेवल ऑफ ऑर्गेनाइज़ेशन आहे।
हाणे पाण चऊं था मल्टी सेल्युलर ऑर्गेनाइजेशन ते, यानी घरड़ाई तंजीम। अच्छा, कॉलोनियल ऑर्गेनाइजेशन उहा कॾहिं बि मल्टी सेल्युलर ऑर्गेनाइजेशन नथी ठहे, छाकाणि त कॉलोनी में सेल, टिश्यूज़, ऑर्गन सिस्टम ताईं नथा वञनि, जॾहिं त मल्टी सेल्युलर लेवल ऑर्गेनाइजेशन में पाण चवंदासीं दे हैव, जेके बि ऑर्गेनिज़म इन्हनि में आहिनि, दे हैव कलेक्शन ऑफ सेल्स that give rise to other structures such as organ systems etc। ॾिसो मल्टी सेलुलर ऑर्गेनाइजेशन में सेल पाण में गॾिजी टिश्यूज़ जी, ओजन जी शक्ल अख्तियार कनि था, उहे वरी ऑर्गन्स जी, ऑर्गन वरी ऑर्गन सिस्टम्स जी, ऐं फाइनली ऑर्गन सिस्टम खां पोइ हिकिड़ो मुकमल जानदार ठहियो वञे। हिन धरती ते काफ़ी सारा लखें खरबें मल्टी सेलुलर ऑर्गेनिज़म मौजूदु आहिनि। ख़ुश्की ते, पाणीअ में, झंगनि में, पहाड़नि ते। उन्हनि मां पाण इंसान सां ख़ुदि मल्टी सेलुलर ऑर्गेनाइजेशन जो मिसालूं ऐं जेके बि असां वटि जानदार मौजूदु आहिनि, हिते पाण ॿ मिसाल खणूं था, हिकिड़ो ॿूटनि मां, हिकिड़ो जानवरनि मां। पाण ॿूटनि में मिसाल इन्हनि जो सरह जो ॿूटो खणूं था। मस्टर्ड प्लांट, अंग्रेज़ी में जेके मस्टर्ड चइजे, सिंधीअ में सरह जो ॿूटो। ॾिसो, इहो मल्टी सेल्युलर घरड़ाई हिकिड़ो जानदार आहे, जंहिंमें अच्छा इन्हनि जो ख़ासियतूं अगरि ॾिसूं त असीं चयोसीं त इहो विंटर सियारे में थो थिए, हिक खां वेंदे 1.5 1.5 मीटर जो हिन जो क़द थो थिए, ऐं आम ॿोलियुनि में हिन खे सरसों उर्दूअ में चइबो आहे, या सिंधीअ में असांखे साग बि हिन खे सॼो थो वञे, पाण साग बि हिन मां हासिलु कंदा आहियूं। हिन ॿूटे जा ॿ हिसा थियनि था। हिकिड़ो वेजिटेटिव पार्ट, यानी भाॼी वारो हिसो, ॿियो रिप्रोडक्टिव पार्ट। यानी पैदावारी हिस्सो। वेजिटेटिव पार्ट में कहिड़ा हिस्सा आहिनि? रूट आहे, पाड़, स्टेम आहे, थुड़, लीफ या लीव्स, पन। ये जेके हिस्सा आहिनि इहे वेजिटेटिव यानी भाॼी वारा हिस्सा आहिनि। रिप्रोडक्टिव हिस्से में फ्लावर थो अचे, उनजो गुल थो अचे, जेको असांखे ख़बर आहे त सियारे जी मौसम में इन जा फिका येलो गुल थींदा आहिनि। हाणे ॾिसो, रिप्रोडक्टिव पार्ट जंहिंमें गुल आहे, इहो इनखे पैदावारी हिसो थो चइजे, छाकाणि त इहो नस्ली वाध में इन जो ई कमकार हूंदो। इहो ॿिज ॾींदो, ॿिज वरी असां नए सिर ॿूटे खे जेको आहे सो उगाए सघूं था। वेजिटेटिव पार्ट्स इहे खाई सघजनि था, जेके भाॼी वारो हिसो थो चइजे। उन में पाड़ अची थो वञे, जंहिंजो ॿूटे खे मेंटेनेंस में कमकार आहे। अचूं था पाण ॿूटनि खां अलावा जानवर, एनिमल्स वारे हिसे में। छाकाणि त असां मल्टी सेल्युलर जी ॻाल्हि था कयूं, त असां वटि हिकिड़ो अहिड़ो जानवर हुजे जेको सेलनि खां वेंदे टिश्यूज़, ऑर्गन सिस्टम ऐं पूरो मुकमल जानदार हुजे। एनिमल में पाण वटि फ्रॉग आहे,
फ्राग जो साइंटिफिक साइंसी नालो राना टिगरिना थे तो हिन जे जिस्म ते स्पॉटेड बॉडी आ यानी जिस्म ते दाणा दाणा अथसि गॾोगॾु हिन जो जिस्म ॿिनि हिसनि में विरहायल आहे हिकिड़ो हेड ॿियो ट्रंक मुंड ॿियो धड़ यादि रखिजो हिन में नेक नथो थिए इज़ नॉट प्रेजेंट कंध हिननि में नथो थिए फ्राग खे ॾेॾर खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे सेल्स ठाहींदा सेल्स उहे मिली करे छा ठाहींदा टिश्यूज़ ठाहींदा टिश्यूज़ मां उहे ऑर्गन मां इहो ऑर्गन सिस्टम हाणे टिश्यूज़ जो मिसाल वठूं त हिननि में मस्क्यूलर टिश्यू आहे ग्लैंड्यूलर टिश्यू आहे नर्वस टिश्यू आहे इहे टिश्यू एपिथेलियल टिश्यू आहे इहे उॼा या टिश्यूज़ मिली करे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ऑर्गन ठाहिनि था उहे ऑर्गन मिली करे पाण में सिस्टम ठाहिनि था ॾेॾर में रिप्रोडक्टिव सिस्टम बि थिए थो डाइजेस्टिव हाज़मे जो निज़ाम बि थिए थो एक्सक्रिएटरी निकाल जो निज़ाम बि थिए थो इहे सभई निज़ाम मिली करे हिकिड़ो मुकमल ॾेॾर ठाहिनि था इन खां अलावा पाण ॾिसूं त हिन जी रिहाइश हैबिटाट किथे आहे हैबिटाट जे लिहाज़ खां असां वटि इहो पॉन्ड्स में मिली वेंदो स्लो फ्लोइंग वाटर में मिली वेंदो आहिस्ते वहंदड़ पाणी में मिली वेंदो ऐं आमतौर ते ॾेॾर जेको सो पाणीअ जी जिते पाणी जी घणाई हूंदी आहे उते ई मौजूदु हूंदा त पाण वटि मल्टी सेलुलर ऑर्गेनाइज़ेशन में हिकिड़ो ॿूटो पाण सरह जो ॿूटो मस्टर्ड प्लांट खयों थी ऐं हिकिड़ो जानवर पाण फ्रॉग खयोंसीं हिन जो साइंसी नालो ब्रासिका कैम्पेस्ट्रिस हुयो हुन जो साइंसी नालो राना टिगरिना हुयो ही बि घण घरड़ाई तंज़ीम में थो अचे यानी घणा सारा सेल मिली करे हिनखे ठाहिनि था हुन खे बि घणा सारा सेल मिली करे ठाहिनि था हिन जो जिस्म ॿिनि हिसनि में विरहायल आहे वेजिटेटिव पार्ट रिप्रोडक्टिव पार्ट भाॼी वारो हिसो ऐं पैदावारी हिसो हुन जो जिस्म विरहायल आहे हेड ऐं ट्रंक मुंड ऐं धड़ में हुन में नेक नथो थिए हिन जी हैबिटाट तव्हांखे ख़बर आहे त सियारे जी मुद में थो थिए ज़मीननि में हू जेको आहे सो जानवर आहे जॾहिं त चुरपुर करे थो जॻह तब्दील थो करे त हू पाणी खॾ खुॿनि में रहे थो ॿी हिकिड़ी ॻाल्हि त फ्रॉग जेको आहे सो पाणी ऐं प्लस लैंड पाणी गॾोगॾु ख़ुश्की इन ॿिन्ही मक़ामनि ते रहे थो पियो ॾेॾर पाण खे पाणी में बि मिलंदो ॾेॾर असांखे आम ज़मीन ख़ुश्की ते बि मिलंदो त असां वटि मल्टी सेलुलर ऑर्गेनाइज़ेशन इहा हिते पूरी थी